सखर जाबाद थाने जे हद मां मस्जिद जो पेशमाम अगवा ज़रई ज़मीन मां मुफ़्ती जी चप्पल हथ JOI सखर ऐं वारसन जे SSP सां मुलाक़ात बाज़ियाबी जो मुतालबो। उन सिलसिले में सखर जाबाद थाने जी हद कंडो वाहन लिंक रोड तां जाफराबाद जो रहवासी हाफ़िज़ अब्दुल हमीद महर मस्जिद में नमाज़ पढ़ाइण लाइ वञी रहियो हो त कंडो वाहन लिंक रोड तां नामालूम हथियारबंदनि खेसि अगवा करे खणी विया जॾहिं त मुफ़्ती जी चप्पल ज़रई ज़मीन मां हथ आई आहे। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त सहरी वक़्तु मोटरसाइकिल जो आवाज़ ॿुधो हो पर ख़बर नाहे त कंहिं अगवा कयो आहे। उन ॾस में मुफ़्ती वारसन ऐं JOI अॻवाणनि मौलाना मोहम्मद सालेह इंढण मुफ़्ती सऊद अफ़ज़ल हालिज पी मुफ़्ती आज़म महर ऐं ॿियनि SSP सखर खां मुतालबो कयो आहे त मुफ़्ती खे जल्द बाज़ियाब करायो वञे।